दोस्तों असां हिकु दफ़ो लाइव थी रहिया ॿीहर अॼु मिरपुर DC ऑफिस जे अॻियां ही जेके 10 व्हीलर है जेके 12 व्हीलर है उहो जेका टेंट सां बिल्कुलु लठ थियल आहे। तव्हां ॾिसो बिल्कुलु मुकमल तौर पूरो भरियल आहे ऐं माण्हुनि में रड़ियूं आहिनि असांखे जेका टेंट्स कोन था मिलनि ख़ुदा तव्हां ई अलॻि किथे था वञनि। जेके माण्हू चवनि था जिन जेके तालकनि में जेके AC जेके वेठा आहिनि हुननि खां जॾहिं पुछाणो थिए थो त हू चवनि था असां वटि कंहिं बि क़िस्म जो टेंट असां आयो कोन्हे। असांखे चवनि था 250-200 टेंट मिलनि था त पोइ हेॾा जेका ही 20 व्हीलर जेके भरियल आहे टेंट ही वञनि केॾा था। ही तव्हां ॾिसो त पूरा मुकमल तौर भरियल आहे ऐं उन सां गॾु तव्हां अॻियां ॾिसो त ॿियूं बि गाॾियूं तव्हां लठ तव्हांखे नज़र ईंदो। टेंट सां गॾु जेके ॿियूं बि सामान आहे मुंहिंजे ख़्याल में को मच्छरदानियूं या को अहिड़ो ॿियो कुझु सामान ही जेके पैकेट में जेके तव्हांखे ज़रूरु तव्हांखे नज़र ईंदो। तव्हांखे लाइव ॾेखारे रहियूं ही तव्हां ॾिसो मुकमल तौर जेका ही गाॾियूं लठ थियल आहे। हुन सां अॻियां ॿी जेका मज़दा आहे उहा बि तव्हां ॾिसो मुकमल तौर पूरी फुल थियल आहे। जॾहिं एॾो सामान अचे पियो थो त पोइ टेंट छो न पिया था माण्हुनि खे मिलनि। माण्हू छो पिया था रेडियूं कनि अहिड़े क़िस्म जूं। ही तव्हां ॾिसो त मुकमल तौर ई भरियल आहिनि जेके 20 व्हीलर जेके भरनि था। ज़ाहिर आहे ही जेके ज़ाहिरी तौर जेके ॾींहं में हुन खां पहिरीं बि लथा हूंदा ऐं पहिरीं बि उन्हनि खे टेंट मिलिया। जॾहिं एसीस खां जेके पुछाणो थिए थो मुख़्तियार कार खां ऐं हुननि जे अमले खां पुछा थो हुजे त असांखे मिलनि 200 टेंट था ऐं असांखे जेका 200 असांखे 300 असांखे पूरी जेका तालके में मच्छरदानियूं मिलनि थियूं त पोइ हीअ एॾियूं मच्छरदानियूं भरियल वञनि केॾां थो। किन माण्हुनि खे मिले ई कोन थो। अज़ियत जी जेका माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था यार सॼी राति वेही मच्छरनि में नहीं त कोई स्प्रे थिए थो। हीअ एॾियूं मच्छरदानियूं टेंट जेका फुल गाॾी में तव्हां ॾिसो तव्हांखे फुल नज़र अचनि पिया था। लेकिन इहा ख़ुदा खे ख़बर आहे अलाह खे ई ख़बर आहे त कहिड़े पासे वञे थो ऐं केरु हिन जेका ग़रीब मिसकिन माण्हुनि जो या मुस्तकिन माण्हुनि जो जेका ही माल खाए थो समझ का ॿार आहे। दोस्तों असांजी तव्हांखे वक़्तनि जिते बि असां शइ ॾिसूं था तव्हांखे असां लाइव हुते जा मंज़र ॾेखारियूं था ऐं असांजे दोस्तनि खे बि इहा अर्ज़ु आहे त असांजी का बि तव्हांखे वीडियो सुठी लॻे कंहिं क़िस्म तव्हां हुनखे शेयर कयो। तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॾियो त हेॾो सामान अचे वञे केॾां थो इहो।